नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू भुरगड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त ॿुढाणी वासी खान मोहम्मद हाजाणो आचर मल्ला गुलाम अब्बास ऐं ॿियनि चयो त खुशहाल बैंक जे मैनेजर इमरान मंगी असांखे इंश्योरेंस पॉलिसी सेहत कार्ड ॿियनि सहूलियतुनि जी लालच ॾेई असांखे ॻरा कर्ज़ ॾेई असांखे गिरवी करे छॾियो आहे। खुशहाल बैंक जे मैनेजर इमरान मंगी असांखे कर्ज़ में फासाए मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ब्लैकमेल करे रहियो आहे। असां ते दबाउ विधो पियो वञे त बैंक मैनेजर असांखे जेल में विझण जूं धमकियूं ॾेई रहियो। हिन वधीक चयो आहे त कर्ज़ वापस करण जी धमकियुनि सबबि जमाल मल्ला आपघात करे चुको आहे। महबूब हाजाणो खे दबाउ विधो जंहिं सबबि हुनजो मोटरसाइकिल सां हादसो थियो। इन में खादिम हुसैन मल्ला फोत थी वियो। बैंक मैनेजर जे ॾाढ ॿिनि ॼणनि जी हयाती खसे वरिती। हिन वधीक चयो आहे त असां ॻोठाणनि खे ब्लैकमेल करे रहिया आहिनि। असां वज़ीर आज़म इमरान ख़ान नेब जे आला इख़्तियारनि खां मुतालबो करियूं था त नोटिस वठी ख़ानगी बैंक अमलेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में बैंक जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ असां 27 ॻोठाणा मरसू भुरगड़ी प्रेस क्लब आॾो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। जंहिंजा ज़िम्मेवार खुशहाल बैंक मैनेजर इमरान मंगी ॿिया अमलेदार हूंदा। होॾां खुशहाल बैंक मैनेजर इमरान मंगी सां राब्तो कयो। ॿुधायो आहे त आउं मोकल ते आहियां, मूंखे मामले जी ख़बर न आहे। असां ॻोठ ॿुढाणी खां आयल आहियूं, मसू भुरगड़ी प्रेस क्लब ते तव्हां खणी आया आहियूं। असां वटि खुशहाली बैंक वारा हैदराबाद वारा 2013 में असांखे लोन ॾियण जे लाइ आया। चयूं लोन वठो। असां लोन कोन था खणूं। त हिननि चयो तव्हांखे असां सुठियूं सुठियूं फैसिलिटियूं ॾींदासीं, सेहत कार्ड ॾींदासीं। तव्हां मां केर बि गुज़ारे हुजे या मरी वियो त हुनखे असां 2-3 लख रुपया बि ॾींदासीं। 2-3 हज़ार तव्हांजा साल में असां रखंदा आहियूं। ऐं तव्हांजो जेको त उहो इंश्योरेंस थींदी, इंश्योरेंस पॉलिसी जहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए असांखे ब्लैकमेल करे हिननि माना कर्ज़ा ॾिना। असांजे 10-10 हज़ार रुपया शुरू में हिननि कर्ज़ो थिए ॾिनो त असांजो 10 हज़ारनि मां त को माल कोन वठिबो। त हिननि चयो न तव्हां 5 ॼणनि जा पैसा खणो। हिकिड़े मूंखे हिननि 5 ॼणनि जा पैसा ॾिना। 5 जा थिया माना 40-45 हज़ार, माना 1000-1200 हुननि मां बि न प्रोसेस फीस वग़ैरह लाइ कहिड़ा कहिड़ा नाला करे कागज़नि जी फीस वग़ैरह कटी। त असां हिकिड़ी हुननि मां टियाण वरिती नंढी, त उहा टियाण त मरी वई। जॾहिं हिननि जो टेम थी वियो त 75,000 जो टेम थी वियो। त हिननि चयो असांखे 10 माण्हू ॿिया ॾियो, तव्हां असां ॾींदासीं, तव्हां ख्वार थी वेंदो, हीअं थी वेंदो। ऐं हिनखे अॻिते करे छॾियो। असां वरी हिननि खे मिंटू सिंटू करे ॻोठारनि खे असां 10 माण्हू हिननि खे ॿिया ॾिना हुनखे क्लियर कराइण लाइ। त वरी गुज़िरियल जेको ॿियो साल आहे त उन में असांजा जेके 15 माण्हू थी विया तक़रीबन। 15 माण्हुनि जा 2-2.5 लख रुपया थी विया। त वरी हिननि चयो हिनखे अॻिते करण लाइ तव्हां ॾियो। असां वरी हिननि खे 10 मायूं ॾिनो, हुननि जो कर्ज़ो कयूं। हलंदे हलंदे 2013 खां वठी असां 7 साल ताईं माना हिननि असांखे जेको ब्लैकमेल करे कर्ज़ो ॾिनो आहे ऐं असां कर्ज़ में तमामु घणा फासी विया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।